कानून जा रखवाला जॾहिं कानून टोड़ीनि ऐं धाड़ेलनि खे पकड़ण बजाए पाण धाड़ेल बणिजी करे फुरलुट करनि त पोइ कंहिंखे मयार ॾिजे। अहिड़ो ई वाक़ियो मुबारकपुर लॻ ॻोठु उचीहर में पेश आयो आहे, जिते एसएचओ मुबारकपुर ॻोठाणे मोहम्मद रमज़ान जे घर ते धाड़ेलनि जी हुला करे उन जे घर मां फुरलुट कई ऐं उन जो नौजवान पुट खे खंभे गुम करे छॾियो आहे, जंहिं ते एहतजाज कंदड़नि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो। साईं, इहो आहे जो 7 तारीख़ ते पौणे 12 बजे पुलिस मुबारकपुर अब्दुल वहाब पिथाफी ऐं कुझु सेवल माण्हू हुया, जंहिं मंझि अची रमज़ान जे घर मंझि हिन रमज़ान खे बि खयूं अची, कुर्बान अली खे बि खयूं अची, लियाकत रमज़ान जो पुटु हो 12-13 सालनि जो पढ़ंदड़ हुयो, उन बि खयूं उते। उन कुर्बान वटि उन ॾींहुं फुटी विकिणी आयो, 6,47,000 खीसे में पिया, उहे बि खयूं। पेटियूं अची भॻऊं, उन में 2 पिया, पेटी मंझि 5 तोला अंदाज़ो सोन हुयो, उहो बि खयूं। पोइ हिननि उहे छोकिरा खणी भॻा। असांखे थोरो इतलाह मिलियो, असां अॻी अची शाख ते बीठासीं, उतां ॻोठाणा माण्हू ॿिया टिया वठी उहे 2 माण्हू छॾाए वेठा। छोकिरो जेको आहे उहे खणी गाॾी भॼाए हलिया विया। उन मंझि असांजो मुतालिबो इहो आहे त हिन वक़्तु ताणी असांजो को बि इंसाफ़ न थियो आहे। असां DIG ॾे विया आहियूं। मसइलो इहो आहे त अवर टाइम एसएचओ मुबारकपुर अब्दुल वहाब अची असांजे रमज़ान जे घर में पियो आहे। उते सोना जवर हुया 6,47,000 कुर्बान अली वटि हुया पैसा। उहे पैसा बि असांजा विया। छोकिरो असांजो लियाकत नाले 13 सालनि जो स्कूल पढ़ंदड़, उहो बि गुम थी वियो। प्राइवेट जेके असांजा दुश्मन माण्हू मुखालिफ़ आहे, उहे बि पुलिस सां गॾु हुया ऐं पुलिस बि हुई। उन खां पोइ असां भॼदा था वतूं त असांजो कोई इंसाफ़। छा मसइलो आहे साईं? मसइलो इहो आहे, मुंहिंजो पुटु खणी वई आहे पुलिस, तंहिं में मूंखे वरितईं, मूंखे छॾायऊं, मुंहिंजो छोकिरो खणी वई आहे। हिन महिल ताणी ज़ाहिर ई नथो आहे। 7 तारीख़ ताणी खणी वई, सेवल माण्हू हुया, 7 तारीख़ ते खणी वई आहे। अॼु जेका अॼु ताणी ज़ाहिर न कयो अथऊं। असां अपील कयूं था DSC ॾे, SB ॾे, हिन महिल ताणी को असांजो नथा कनि पिया। असांजो छोकिरो मोटाए ॾियनि। साईं, मसइलो इहो आहे 7 तारीख़ ते जेको SHO मुबारकपुर लॻ उचीहर अब्दुल वहाब पिताफी साहिबु जेको आहे सेवल कपिड़नि सां 4 माण्हू सेवल कपिड़नि सां ॿिया पुलिस वारा हुयसि गॾु, टोटल 14 माण्हू हुया, जेके मोहम्मद रमज़ान जे घर में घिरी करे उन असांजो मुतालिबो इहो आहे त छोकिरो 7 तारीख़ तां गुम थी वियल आहे। त हिन महिल ताईं असांजो कंहिं न SP कयो आहे, न DSP कयो आहे, न IG कयो आहे, न DIG कयो आहे। असां हिन टाइम ताईं भॼदा रहिया आहियूं। असांजो को इंसाफ़ कंहिं इंसाफ़ न कयो आहे। एहतजाज कंदड़नि वस वारनि खां अपील कई त असांजो नींगर वापसि करायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराटो।